मुल्क में कोरोना वायरस के केसनि में जिते तेज़ी अची रही है उते वबा मुल्क के सियासतदाननि खे भी पंहिंजे वकड़ में आणे छॾियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था तफ़सील सनाउल्लाह हाशमानी जी हिन रिपोर्ट में। कोरोना वायरस की वबा न सिर्फ आम मानून के मुतासिर कर रही है पर मुल्क के ऐवानन तक पहुंची केतरनी सियासतदानन कौमी ऐं सूबाई असेंबलिन के मेंबरन के भी शिकार बनाए चुकी है। नून लीग के सदर शहबाज शरीफ, रेलवे वाले वफाकी वजीर शेख रशीद, नून लीग अगवान ऐं अॻूणे वफाकी वजीर एहसन इकबाल, PPMPA शर्जील इनाम मेमून, सेनेटर सना जमाली ऐं MKM पाकिस्तान के फैसल सब्ज़वारी जी कोरोना टेस्ट हाकारी अची वही है, जंहिंखां पोइ सभिनी आइसोलेशन अख्तियार करे वरती है। PP अगवान ऐं सूबाई वजीर सईद गनी मुल्क में कोरोना वायरस वगे मुतासिर थींदड़ पहिरियों सियासतदान हो जॾहिं त हाजी अलहयार अंसारी पहिरियों सियासतदान हो जंहिं वबा सां झेड़ींदे दम ॾिनो। हिन वक़्त ताईं 50 खां वधीक सियासी शख़्सियतूं वबा जे वकड़ में अची वियूं आहिनि, जिन मां 5 खां वधीक सियासतदान ज़िंदगी जी जंग हाराए विया आहिनि। 2 जून ते कातिल कोरोना वायरस जे सूबाई वज़ीर मुर्तज़ा बलोच खां हयाती खसे वरिती। 8 जून ते मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ऐं रेलवे वारे वफ़ाकी वज़ीर शेख रशीद, मरियम औरंगज़ेब, ख्वाजा सलमान रफ़ीक, डॉक्टर तारिक फज़ल चौधरी समेत ॿियनि सियासतदाननि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी। 27 अप्रैल ते सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल खे कोरोना वायरस जी तस्दीक थी। 3 अप्रैल ते कौमी असेंबली के स्पीकर असद कैसर ऐं संदसि 2 ॿारनि खे भी वबा पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। मई महीनो कोरोना वायरस के हवाले से खतरनाक रहियो ऐं 7 मई ते ख़ैबर पख्तूनख्वा जे हाउसिंग वारे वज़ीर डॉक्टर अमजद अली के कोरोना वायरस की तस्दीक थी। 10 मई ते पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर सरदार दोस्त मोहम्मद मज़ारी वबा में वरती वियो, जॾहिं त उन्हीअ ॾींहुं PTI जे MNA गुलज़फर खान खे भी कोरोना वायरस की तस्दीक थी। 20 मई ते पाकिस्तान तहरीक इंसाफ जे पंजाब असेंबली जी मेंबर शाहिन रज़ा कोरोना वायरस वगे लाडाणो करे वई। पंजाब के तवानाई वज़ीर डॉक्टर अख्तर मलिक के कोरोना वायरस की तस्दीक थी, जॾहिं त पंजाब के सूबाई वज़ीर राशिद हफीज़ के भी 23 मई ते वायरस की तस्दीक थी। 29 मई ते वफाकी वज़ीर शेर आफरीदी आलमी वबा में मुब्तला हुजण की तस्दीक कई हुई। पंजाब के इंसानी हक़नि ऐं अक़लियतनि के मामलन बाबत वज़ीर एजाज आलम आगस्टन के 8 जून ते कोरोना वायरस की तस्दीक थी। 8 जून ते PTI जे कौमी असेंबली के मेंबर जे प्रकाश के भी कोरोना वायरस की तस्दीक थी। सिंध के सूबाई वज़ीर सईद गनी, सिंध के गवर्नर इमरान इस्माइल, कौमी असेंबली के स्पीकर असद कैसर समेत केतराई सियासतदान वबा खिलाफ जंग में सोभ माणे सेहतियाब थी चुका हैं।